अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दीक मिठवर बाबा आला। मौजू कहानी। कहाणीअ जो नालो डपु ऐं ञुञ। डपु जानी माली घाटो नुक़सानु थियणु, शराब भउ ख़ौफ़। ञुञ जानी माली फ़ाइदो थियणु, ञुञ जानी माली फ़ाइदो नफ़ो थियणु, ढ भलाई उमेद, जुञ सिराब। पाठ नंबर 104। शयातीन माण्हुनि खे जादू करण जी तइलीम कंदा हुआ। हारूट ऐं मारूट ॿ फ़रिश्ता हुआ, बाबुल में नाज़ुल थिया हुआ। उहे जादूक खे कोन सेखारींदा हुआ, पर ताक़ीद कंदा हुआ त असीं तव्हांजे लाइ आज़माइश आहियूं, त जादू करे काफ़र न थिजो। माण्हू उन्हनि खां जादू सिखंदा हुआ। उन्हनि जे ज़रिए ज़ाल ऐं मुड़ुस में जुदाई विझंदा हुआ। रिवायत आहे त हारून ऐं मारूट माण्हुनि जा अहमाल खणी आसमान ते वेंदा हुआ। उन्हनि जा अहिड़ा अहमाल हर ॾींहुं राति जा उन विच में हुया। अहमाल आसमान तरफ़ खणी वेंदा हुया, उन ते नाज़ुल थिया, उन्हनि ते नाज़ुल हूंदा हुया, उन्हनि जा लिखंदा हुया। उन्हनि खे ॾिसी अहले आसमान वारा अहले ज़मीन ते ख़ुदा ते बोहतान ऐं उनजी नाफ़रमानी जहिड़ा शदीद गुनाह खां पनाह घुरंदा हुआ। उन्हनि फ़रिश्तनि ख़ुदा खे अर्ज़ु कयो, असांजा पालण वारा, तूं ग़ज़बनाक कोन थो थिए उन्हनि ॻाल्हियुनि जो तुंहिंजे मख़लूक़ ज़मीन ते तो ते बोहतान ऐं तुंहिंजी नाफ़रमानी करे थी। हालांकि तूं उन्हनि ॻाल्हियुनि खां तव्हां उन्हनि ॻाल्हियुनि खां मना बि फ़रमाए चुका आहियो। हालांकि इहो तुंहिंजे कब्ज़े कुदरत में बि आहे ऐं तुंहिंजे नेमतुनि सबबि चैन सां ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। सभिनी ख़लक़त में उन्हनि खे मुमताज़ मख़लूक़ क़रार ॾिनो आहे। अलाह फ़रमायो फ़रिश्तनि त तव्हांजे जमायत मां 2 फ़रिश्ता चूंडियो। आऊं उन्हनि खे ज़मीन ते मोकिलियां थो, उन्हनि खे इंसाननि जी तबियत अता करियां थो ऐं उन्हनि जे खाधे पीते वग़ैरह जी ख़्वाहिशूं ऐं उनजो मिज़ाज ऐं लालच, वॾियूं वॾियूं उमेदूं पैदा करियां थो, जहिड़ी तरह हज़रत आदम अलैहिस्सलाम जे औलाद में पैदा कयूं आहिनि। पोइ पंहिंजी अताअत ऐं इबादत जे बारे में उन्हनि लाइ इम्तिहान वठां। फ़रिश्तनि हारूट ऐं मारूट खे पंहिंजे जमायत मां इख़्तियार ॾिनो, जेके तमामु घणो इंसाननि जा ऐब कढंदा हुआ ऐं उन्हनि ते नुज़ूल अज़ाब जा ख़्वाहिशमंद हुआ। ख़ुदा फ़रमायो, तव्हांजी तबियत मिज़ाज में इहे सभु ख़्वाहिशूं ज़रूरतूं पैदा कयूं, जेके हज़रत आदम अलैहिस्सलाम जिन जे औलाद में आहिनि। ईअं अलाह फ़रमायो, हारूट ऐं मारूट जिन खे न मूंसां गॾु इबादत में कंहिंखे शरीक न कजो, ज़ना न कजाओ, शराब न पीजाओ, आसमाननि जा हिजाबात हटाया, त उन्हनि फ़रिश्तनि खे संदसि कुदरत ज़ाहिर करे ऐं उन्हनि पंहिंजे फ़रिश्तनि खे बसूरत इंसान जे ज़मीन ते मोकिलियो। उहे ज़मीन ते आया। हिकु हसीन जमील औरत उन्हनि मां हिकिड़े फ़रिश्ते वटि आई फ़ैसिले करण जे लाइ। उन फ़रिश्ते खे ॾिठो, उन फ़रिश्ते इहो ॾिठो त इहो फ़रिश्तो उन ते आशिक़ु थी पियो ऐं चयो, हक़ु तोसां गॾु आहे, फ़ैसिलो तुंहिंजे मुआफ़िक़ कंदुसि, लेकिन जेसीं ताईं तूं पंहिंजे मथां मूंखे इख़्तियार न ॾींदीअ। उन औरत उन सां वाइदो कयो ऐं वरी उहा औरत ॿिए फ़रिश्ते वटि आई। उन सां गॾु अहिड़ो ई मुआमिलो थियो, उन सां बि अहिड़ो ई वाइदो वरितो। जॾहिं वाइदे जो वक़्तु आयो त उहे मुक़ररु वक़्त ते ॿई फ़रिश्ता उन वटि पहुता। जॾहिं ॿिन्ही फ़रिश्तनि हिकु ॿियनि खे ॾिठो त शर्म खां कंध हेठि कयाऊं, झुकाए छॾियाऊं, पर उन्हनि जे हया उन्हनि जे विचां ज़ाइल थी वई। उन्हनि जी हया उन्हनि जे विचां ज़ाइल थी वई।
त पाण में चवण लॻा त उन्हनि ॿिन्ही फ़रिश्तनि उन औरत सां ज़िना करण जी ख़्वाहिश कई। शहवत उन्हनि ते ग़ालिबु थी, जंहिं उन्हनि खे पलटियो ऐं वापसि आया, निहायत बेचैन थिया ऐं बेक़रार थिया ऐं उन औरत सां ज़ना जी ख़्वाहिश कई। उन औरत चयो, मुंहिंजो दीन मूंखे इख़्तियार कोन थो ॾे, पंहिंजे दीन एतिक़ाद मुताबिक़ जाइज़ कोन्हे जो तव्हां वटि अचां, जेसीं ताईं तव्हां मुंहिंजो दीन इख़्तियार करियो। उन्हनि पुछियो तव्हांजो दीन छा आहे? उन चयो, जो शख़्स मुंहिंजे ख़ुदा जी परतिश करे, उनखे सजदो करे, त पोइ आउं उनजी ख़्वाहिश पूरी करे सघां थी। उन्हनि दरियाफ़्त कयो, तुंहिंजो ख़ुदा केरु आहे? उन हिकु बुत तरफ़ इशारो कयो, चयो, ही मुंहिंजो ख़ुदा आहे। पहिरियों शिरक। ॿियो ज़ना। वरी पाण में मशवरो कयूं। शहवत उन्हनि ते ग़ालिबु आई त चयूं, असांखे तुंहिंजा शर्त मंज़ूर आहिनि। मंज़ूर आहे। उन चयो मंज़ूर आहिनि। उन चयो त अगरि तव्हां राज़ी आहियो त हिन बुट खे सजदो करियो। सजदे करण खां पोइ शराब पियो, वरी सजदो करियो, न त तव्हांजो सजदो क़बूल कोन थींदो। फ़रिश्तनि पाण में चयो त टियों गुनाह ॾियो, जंहिंजी ख़ुदा ममानियत कई आहे, ईअं ॾियो।